بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. اللهم صل على سيدنا محمد. अॼो की जेको फ़ज़ाइल अल-अमाल जेके आहे उहो उन में असां थोरो दुरूद पढ़ण जे फ़ज़ीलत ॿुधायूं था त उन में जे माण्हुनि खे एतिरी मारिफत न आहे त दुरूद जो केॾो अज़ीम अजर आहे, जंहिंमें अल्लाह ताला क़ुरान में चए थो इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाह जो चवणु असां ते हुकुम फ़र्ज़ इहो वाजिबु आहे त न अल्लाह चए थो मां ऐं मलाइका हिते सलाद पढ़ूं था नबी करीम ते, ऐं माण्हुनि खे घणनि खे ख़बर कान्हे त सलाद जीअं असीं दुरूद था पढ़ूं त अल्लाह बि ईअं पढ़े थो। न, अल्लाह जी पढ़णु हू सनाउन अलन नबी अलैहिस्सलाम, जीअं तारीफ़ नबी जी, अल्लाह मलाइकनि वटि नबी जी तारीफ़ थो करे, ऐं नबी ऐं मलाइक जेके उन्हनि जी सलात छा आहे, उहा आहे नबी जे लाइ दुआ, उहा आहे नबी जे लाइ दुआ। जीअं असीं दुरूद था पढ़ूं असांजे लाइ, असांजी जेकी दुरूद पढ़ूं था इहा नबी जे लाइ दुआ आहे। इन जो इहो घणनि माण्हुनि खे ख़बर कान्हे, तंहिंजे करे उन्हनि लिखे था जीअं असीं दुरूद पढ़ूं था त अल्लाह बि ईअं दुरूद पढ़ंदो हूंदो नबी ते। चओ अल्लाह चए थो त इन लफ़्ज़नि में थोरो फ़र्क़ु आहे ऐं माना में वॾो घणो फ़र्क़ु आहे। तंहिंजे करे दुरूद जो हिकिड़ो फ़ज़ीलत जेकी असीं थोरी ॿुधायूं था मुख़्तसर, जे न त असीं सॼो सिलसिलो ठाहियूं न त अणकुट आहे। जेके किसा अचनि था, जेके माण्हुनि खे तकलीफ़ूं, जेके माण्हुनि खे बीमारियूं, जेके माण्हुनि खे ग़ुरबत हुई, जेके माण्हू जेलनि में आहे, दुरूद ते पढ़ण ते ऐं हिन ते ज़ोर रखणु, उन्हनि जो सभु मसाइला हल थी विया। पर जेके आलिम हिननि में किताबनि जा किताब लिखिया आहिनि दुरूद जे फ़ज़ीलत में, ऐं केतिरा नमूना आहिनि ऐं कीअं पढ़िजे, त माण्हू कहिड़े तरीक़े सां बि दुरूद पढ़े। जे मुख़्तसर करे पढ़े थो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद, इहो बि सही आहे। दुरूद इब्राहीम में पढ़े थो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद, इहो बि सही आहे। पर जेके हींअर थोरो फ़ज़ीलत जेके नबी करीम जी दुरूद पढ़ण में असां तकिड़े में ॿुधायूं था, तमामु घणी आहे पर मुख़्तसर करे ॿुधायूं था त माण्हू दुरूद छो पढ़े। पहिरियां त किताबनि में लिखनि था आलिम जेके आहिनि त फ़ी सबल नईल अल हसनात, दर्जा मिलंदा। जेको बि माण्हू हिकिड़ो दुरूद पढ़े थो त अल्लाह हुनखे 10 हसनात ॾींदो, ऐं ॿी रिवायत हिकिड़ी आहे त उहे 10 गुनाह बि माफ़ु थींदो। रफ़अ दरजात व तकफ़ीर सय्यात, यानी गुनाह बि 10 माफ़ु कंदो ऐं उन्हनि खे 10 दर्जा बि हुनखे मिली वेंदा। वरफ़अ तकफ़ीर सय्यात व सबब फ़ी शफ़ाअत नबी, पहिरियों नबी जेतिरो दुरूद घणो पढ़ंदे एतिरो तोखे शफ़ाअत नबी करीम जी मिलंदी क़यामत जे ॾींहुं। व दलीलुन अला महब्बत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं इन में इहो बि आहे त इहा त दिलि नबी करीम सां महबत आहे। नबी सां महबत न आहे त पोइ हर वई महबत असांखे ज़रूरु करणी आहे नबी करीम सां। महबत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कमा अन्ना सबब फ़ी इस्तिजाबत दुआ, कहिड़ी बि थी दुआ घुरी थो रिज़्क़ जी, औलाद जी, जेके बि, त पहिरियां दुरूद पढ़ ऐं विच में दुआ, पोइ वरी बि दुरूद पढ़। वसिअत रिज़्क़, रोज़ी खपई, पैसा खपनि, दुरूद घणो पढ़। दफ़अ अल फ़क़्र, ग़ुरबत खे परे करण जे लाइ दुरूद घणो पढ़। वल बरका फिर रिज़्क़, ऐं अल्लाह साईं जेको रोज़ी ॾिए थो उन में बरकत विझणु, दुरूद पढ़। तथबीत अल क़दम, कहिड़े कम में वञी थो, हथु विझी थो, टुजी थो मथां मूंखां इहो कमु थिए न थिए, त उहो बि माण्हू दुरूद पढ़े, दुरूद पढ़ंदो वञे। उहो सबब आला अबूर सिरात, क़यामत ॾींहुं जेको सिरात मुस्तक़ीम जो टुपणो हूंदो उन जो इहो सबबु हूंदो। त जेको माण्हू घणा दुरूद पढ़ंदो त इंशा अल्लाह उन जो बि इहो यानी टुपी वेंदो। ऐं जंहिंखे दुख आहिनि उहो बि दुरूद घणो पढ़े। जेतिरो माण्हू दुरूद घणो पढ़ंदो त उन जो इंशा अल्लाह दुरूद दूरि थी वेंदो। असीं हिकिड़ी हदीस आणियूं, पोइ उन खां तूं सम्झी वञे त सहाबी आयो क़ाल उबई बिन कअब रज़ियल्लाहु अन्हु, नबी करीम ॾे आयो, या रसूल अल्लाह मां राति जो तोते दुरूद घणो थो पढ़ां। त नबी करीम खे चई त केतिरो मां तुंहिंजे लाइ दुरूद पढ़ां। क़ाल मां शइ जेतिरो पढ़ी सघीं, चई रुबअ, यानी हिकिड़ो हिसो राति जो मां तुंहिंजे लाइ दुरूद जे लाइ रुगो पढ़ां। त नबी करीम चयुसि मां शइ फ़इन ज़िद फ़हुव ख़ैर, अञा जे वधाईंदे त अञा भलो अथई। क़ाल अन निस्फ़, भला अधु राति रुगो दुरूद पढ़ां। क़ाल मां शइ फ़इन ज़िद फ़हुव ख़ैर,
जे नबी करीम चयुसि जे अञा बि वधाईंदे त अञा बि भलो थिए। क़ुल्तु फ़थुलुथैन 3 हिसा भला राति जा। क़ाल मा शिअत फ़इन ज़िदत फ़हुव ख़ैर, जे वधाईंदे त अञा भलो थिए। क़ाल अजअलु लक सलाती कुल्लहा, सॼी राति मां दुरूद पढ़ां या रसूल अल्लाह। त नबी करीम हिते छा चयुसि इदन तुकफ़ा हमुक, ॾिस जेके तोखे परेशानियूं आहिनि ख़तमु थी वेंदियूं। वयग़फिरु ज़ंबक, गुनाह तुंहिंजा माफ़ थी वेंदा। इहा हदीस तिरमिज़ी आहे, हदीस सही आहे। ऐं ईअं तमामु हदीसूं घणियूं अचनि थियूं इन ॻाल्हि में। तोखे दुनिया खपे, औलाद खपे, पैसा खपनि, ड्यूटी खपे, जेकी शइ खपे, माफ़ कजो फ़ोन अची वई, जेकी शइ बि इंसानु चाहे त ज़ोर रखे दुरूद ते। ऐं जेतिरो दुरूद घणो पढ़ंदे एतिरो क़यामत ॾींहुं नबी करीम खां तूं वेझे वञे। केरु न चाहींदो त क़यामत ॾींहुं मां नबी जे सही दिलि कोन्हनि जे भरिसां हुजां। जिथे नबी हूंदो उते अबू बकर सिद्दीक़, उमर बिन ख़त्ताब, सभु सहाबी हूंदा। जिथे नबी हूंदो उते अलाह जा वली हूंदा। जिथे नबी हूंदो उते शहीद हूंदा, उते बुज़ुर्ग हूंदा, उते भला माण्हू हूंदा। जेतिरो परे हूंदे त एतिरो तूं दुख में फसिजी वेंदे। तंहिंजे करे इंशा अल्लाह कोशिशि कयो सभई दोस्त दुरूद ज़बान ते हुजे, अमल अलाह सां पूरा कंदो। जेको बि खपे अलाह ताला साईं तव्हांखे ॾींदो इंशा अल्लाह, पर तव्हां ज़ोर रखो दुरूद ते। अलाह करे असांखे तव्हांखे सभिनि खे तौफ़ीक़ ॾिए इन शइ जो। अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम अला सय्यिदिना मुहम्मद।